अस्सलाम वालेकुम। अमर सोपिया फास्ट न्यूज़ खबर शामिल कंदासीं। मठियारी मत मठियारी लग सेखाट वेझो क़ौमी शाहराह ते तेज़ रफ़्तार टालर जी टक्कर में 53 सालनि जो पीरसन फौत। जंहिं बाद सेखाट पुलिस पीरसन जो लाश मठियारी अस्पताल मुंतक़िल कयो, जॾहिं त सेखाट पुलिस जो चवणु आहे त फौत थी वियल पीरसन जे लाश जी सुञाणप न थी सघी आहे। ज़रूरी कार्रवाई खां पोइ लावारिस पीरसन जो लाश वारसनि जी सुञाणप लाइ जंहिंखे सरकारी अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। वधीक पुलिस जो चवणु आहे त फौत थी वियल पीरसन जो दिमाग़ी तवाज़ुन दुरुस्त न हो। उहो अक्सर रोडनि जे पासनि ते घुमंदो रहंदो हो, जो अॼु तेज़ रफ़्तार टालर जी टक्कर सां फौत थियो आहे। खबर शामिल कंदासीं खेंजू मां। त खेंजू जे वारिया सिटी पटीअ ते SSP घोटकी जी स्पेशल स्काउट जी टीम ऐं खेंजू थाणे जे SHO जी गॾियल कार्रवाई 7 जुआरी गिरफ़्तार। उन सिलसिले में पुलिस जो चवणु हो त संदसि उठनि जी गो सिंधियुनि जी सकाफ़त में अचे थी, पर समाज जे नासुरनि सकाफ़त खे बदनाम कंदे उठनि जी गो ऐं गैर क़ानूनी तरीक़नि खे इस्तेमाल कंदे लखे रुपयनि जी जुआ खेॾी पई वञे, जंहिं सबबि सिंध जी सकाफ़त समेत नौजवान नस्ल खे नुक़सान पहुची रहियो आहे। SHO खेंजू वधीक ॿुधायो त कार्रवाई कंदे 7 माण्हुनि मथां FIR दाख़िल करे छॾी आहे। FIR में फारूक शर, मोहम्मद रफ़ीक, बाई खान, मेहवाल, वकील अहमद, कुतुबुद्दीन ऐं ॿिया शामिल आहिनि, जॾहिं त जुआ में इस्तेमाल थींदड़ 2 उठ तहवील में वरिता विया आहिनि। ख़बर शामिल कंदासीं हलाणी मां। त हलाणी जे ॻोठ अब्दुल मजीद हालोपटो जो रवासी 13 सालनि जो तनवीर अहमद हालोपटो गुज़िरियल 10 ॾींहनि खां गुम। हलाणी भरिसां ॻोठ अब्दुल मजीद हालोपटो जो 13 साल नौजवान तनवीर अहमद जेको ॻोठ खां मदरसे दीनी तालीम हासिल करण लाइ वियो, जेको मदरसे नाहे पहुतो। पुछा गाछा करण बाद किथे बि ॾस नाहे पियो। उनजा वारिस प्रेस क्लब हलाणी पहुची करे साफ़िन खे ॻाल्हाईंदे चयो त असांजे कंहिं सां बि दुश्मनी नाहे, असांजे नंढड़े जी ॻोल्हा में मदद कई वञे। उनजा माउ पीउ सख़्तु परेशान आहिनि। उन्हनि वसवरनि खां मदद जी अपील कई आहे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो फास्ट न्यूज़।